अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादी न्यूज़ में भलीकार माया राज अल्ताफ अब्बासी तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त ॻोठ शेरमन सोलंकी जो रहवासी नौजवान औरताणी आवाज़ में हिरक जी अगवा थी वियो आहे। तव्हांखे हिते ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त ॻोठ शेरमन सोलंकी जो रहवासी नौजवान औरताणी आवाज़ में हिरक जी अगवा थी वियो आहे। इन हवाले सां महिल असां सां गॾु लाइन ते मौजूदु आहे असांजो रिपोर्टर दानिश कुश्को। उन खां पुछंदासीं त उन वटि कहिड़ा तफ़सीलात आहिनि। जी दानिश, असांखे आगाह कजो। जी बिल्कुल अल्ताफ है दादू जे गोठ शेरमन सोलंकी जो रहवासी नौजवान औरताणी आवाज़ में हिरक जी अगवा थी वियो आहे। गुज़रियल ॾींहुं नौजवान फतेह मोहम्मद सोलंकी वारसन के कॉल ज़रिए आगाह कयो आहे त संदसि खे औरताणी आवाज़ में कंदकोट घुराए ऐं अगवा कयो वियो आहे, जेकी संदसि जी बाज़ियाबी जे लाइ 15 लाख रुपया भुंग तलब कनि पिया। अगवा थियल जेको नौजवान आहे फतेह मोहम्मद सोलंकी, उनजी अमर मुस्मात नवाबज़ादी का सोलंकी आहे, उहा मखदूम बिलावल थाणे ते पहुची वई आहे। उन एनसी रिपोर्ट दाख़िल कराई आहे। एनसी रिपोर्ट में ॼाणायो आहे त नौजवान कराची जी निजी फैक्ट्री में पोरियो कंदो हुयो, जेको 25 अप्रैल ते उतां मोकल वठी घर जे लाइ रवानो थियो, पर उहो घर न पहुची सघियो आहे केतिरनि ॾींहंनि खां। ऐं गुज़रियल ॾींहुं उन फोन कॉल करे ऐं इतला कयो आहे त संदसि खे धारियलनि अगवा करे वरितो आहे ऐं उनजी बाज़ियाबी जे लाइ 15 लाख रुपया भुंग तलब कनि पिया। उन नौजवान पंहिंजे वारसनि खे इहो चयो आहे त संदसि जो जेको धारियलनि अगवा कंदड़ उन्हनि खे 15 लाख रुपया भुंग ॾेई ऐं संदसि जी जेका ज़िंदगी आहे उहा बचाई वञे। जॾहिं त जेका औरत आहे जंहिं एनसी रिपोर्ट दाख़िल कराई आहे, उनजी अमर मुस्मात नवाबज़ादी, उनजो चवणु आहे त उहो इंतहाई ग़रीब आहिनि ऐं संदनि जो जेको नौजवान हुयो पोरियो कंदो हुयो कराची जी हिकिड़ी फैक्ट्री में। उन्हनि वटि एतिरी वसियत न आहे जो धारियलनि खे भुंग ॾेई ऐं पंहिंजे नौजवान खे बाज़ियाब कराए सघनि। उन हुकूमत ऐं आला अमलदारनि खां इहो मुतालबो कयो आहे त संदसि जो जेको नौजवान पुट धारियलनि जे चंबे में आहे, उनखे जो भुंग भरे जा उनखे आज़ादु कराए ऐं उनखे बाज़ियाब कराए ॾिनो वञे। हू ग़रीब आहिनि इंतहाई ऐं हू भुंग भरण जी वसियत नथा रखनि। जी अल्ताफ़, वॾी महिरबानी दानिश, तव्हां असांखे आगाह कयो।